हौड़ या ॾंदनि में सूर जी तकलीफ़ उनखे ख़बर हूंदी जंहिंखे उहो हिकु भेरो पियो हुजे। ॾंदनि ऐं हौड़नि जे सूर जा मुख़्तलिफ़ इलाज थी सघनि था, पर इहो सूर घटाइण जे लाइ केतिरा ई माण्हू मुख़्तलिफ़ घरेलू तरीक़ा ऐं टोटका आज़माईंदा आहिनि, जेके कॾहिं कॾहिं त फ़ाइदेमंद साबित थियनि था, पर कॾहिं कॾहिं वरी उन्हनि जो को बि फ़र्क़ु नाहे थींदो। हौड़ में सूर हुजे त निंड हराम थी वेंदी आहे ऐं खाइण पीअण त छा, पर कंहिं सां ॻाल्हाइण ॿोल्हाइण बि नाहे वणंदो। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त ॾंदनि या हौड़नि जे सूर मां कहिड़नि तरीक़नि सां जिंद छॾाए सघिजे थी। ॾंदनि या हौड़नि में सूर हुजे त ज़ैतून जे पननि खे धोई साफ़ करे उन्हनि जो काढ़ो ठाहे उन काढ़ीअ जूं गुरड़ियूं करण सां फौरी तौर ते आराम मिलंदो आहे। ज़ैतून जे पननि जो काढ़ो पीअण बि सिहत लाइ फ़ाइदेमंद हुजे थो। हौड़ में सूर हुजे त फिटकीअ जो नंढो टुकड़ो पाणीअ में पुसाए रखो। इन पाणीअ सां गुरड़ियूं करण सां बि ॾंदनि ऐं हौड़नि जो सूर फौरी तौर ते घटिजी वेंदो आहे। जेकॾहिं ॾंद या हौड़नि में सूर हुजे या हौड़नि में माकोड़ी लॻे त कपह जी थोरे टुकड़े खे सुर्के वारे हल्के गरम पाणीअ में पुसाए माकोड़ीअ वारे हंध खे होरियां साफ़ कयो। पोइ ॿिए कपह जे टुकड़े खे लौंग जे तेल में ॿोड़े जिते सूर हुजे उते रखी छॾिजे त फौरी तौर ते सुकून मिली वेंदो। हौड़नि महारनि ऐं ॾंदनि जे सूर तोड़े उन्हनि जी मज़बूतीअ जे लाइ खाधे जो हिकु चमचो माखी ऐं थोरे मिक़दार में कलवंजी पाणीअ में उॿारे उन जूं गुरड़ियूं कजनि, तॾहिं बि हौड़नि ऐं ॾंदनि जो सूर ख़तम थी वेंदो आहे ऐं महारुनि मां रतु वहण बि बंदि थी वञे थी।